ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 41 आज़ाद मेंबरनि जे मामले ते सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। अहम ख़बर आहे, इलेक्शन कमीशन रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट वटि फ़ैसिले ते वज़ाहत जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। 41 आज़ाद मेंबरनि पार्टी वाबस्तगी जा दस्तावेज़ जमा कराए छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन जो अहिड़ो चवणु आहे, दस्तावेज़ जमा कराईंदड़नि लिखारायो त वाबस्तगी तस्दीक जे PTI तस्दीक कंदी। हवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। बैरिस्टर गौहर अली ख़ान इलेक्शन कमीशन रिकॉर्ड में पार्टी चेयरमैन नाहे। दरख़्वास्त में अहिड़ो मौक़िफ़ ॼाणायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट इन मामले ते रहनुमाई करे। हवा सां अहम ख़बर शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन 41 आज़ाद मेंबरनि जे मामले ते सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट वटि फ़ैसिले ते वज़ाहत जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। 41 आज़ाद मेंबरनि पार्टी वाबस्तगी जा दस्तावेज़ जमा कराए छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 41 आज़ाद मेंबरनि जे मामले ते सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे।